अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन अरबाणी तवी ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी, वो भी काफ़ी ॾींहंनि खां बाद में। बस दोस्तों जेको अॼुकल्ह व्लॉगिंग थींदी पंहिंजी, उहो बस हिकु ॿ ॾींहं छॾे रेस्ट करे बाद में व्लॉगिंग थींदी पई। मसरूफ़ियात भी आहिनि, काफ़ी कम भी आहिनि, इन जे करे बस व्लॉगिंग जेको आहे त डेली रूटीन सां न कंदासीं। हिकु ॿिए ॾींहुं कंदासीं, जे फारग हूंदासीं त डेली कंदासीं व्लॉगिंग, न त हिकु ॿिए ॾींहुं कंदासीं। अॼु मां डायरेक्ट फील्ड में मौजूदु आहियां। फील्ड में पहिरियों आयुमि त हिकिड़ी माना जेकी आहे त ख़राबु ॻाल्हि, त हिकिड़ी इंजण जेकी आहे त ख़राबु थी पई आहे। उनजी प्लाट खाद आयल आहे कल्ह जी, उहो अधु जेको आहे त इरीगेशन कंप्लीट थी वई आहे, अधु बचियलु आहे। हाणे उन खे बि जेको आहे असांखे पाणी हणाइणो आहे, कोशिशि कयूं उहा इंजण बि शिफ्ट कराइणी आहे। ऐं रेजर वारी गाॾी माशाल्लाह अची वई आहे, 6 एकड़ खनि कढी वई आहे। उन जा व्यू तव्हांखे चेक करायूं था। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह बेहतरीन कम जेको आहे न करे सुबुह जो सिज बि तव्हां चेक कयो। ऐं हीउ प्लाट तक़रीबन 6 एकड़ जो आहे, जेको हीउ ढेवर जेको आहे त सामने साइड वारे फार्म जो आहे। गाॾी बि हिते बीठल आहे, माशाल्लाह सवेल फस्ट टाइम में आयो आहे। ऐं जेको आहे त 6 एकड़ जो ॿारो कंप्लीट करण वारो आहे। बसि इहो कंप्लीट करे वरी पोइ पंहिंजे साइड वारे प्लाट खे हणंदो। इन खे कंप्लीट करे पोइ मिड़े कोशिशि कयूंसि था त हिन ते फोर्स रखी करे कुझु होॾो प्लाट आहे उहो बि कढाए वठूं त बहितर आहे। अॼु माशाल्लाह इहा रेजर वग़ैरह माड़े हली रही आहे। ऐं रेजर लॻण खां बाद में जो इहो जेको आहे त ज़मीन जो व्यू आहे, ऐं रेजर खां पहिरियां फस्ट हे आहे। ऐं साम्हूं इंजण आहे जेका ख़राबु थी आहे, कल्ह हिकिड़ी ख़राबु थी वई, उहा शिफ्ट कराई ते ॿी रखी ते, पर ॿी बि ख़राबु थी पई आहे। बसि दोस्तों क़िस्मत जी ॻाल्हि आहे। साम्हूं इंजण माशाल्लाह हले पई, उन जी बि हाणे जेको आहे त इरीगेशन वग़ैरह कंप्लीट थियण वारी आहे। जंहिंखे कल्ह खाद ॾिनीसीं, बाक़ी नई इरीगेशन लॻाई था त नई खाद ॾेई करे पोइ जियो। जी दोस्तों, जीअं त अॼु व्लॉग उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं इंशाल्लाह बहितरीनु व्लॉग थींदो सभिनि खां। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो दोस्तों। ऐं फ़िलहालु ख़ासि कमकार कान्हे, जीअं नओं ताज़ो कमकार थिए थो तव्हां दोस्तनि सां शेयर लाज़मी कंदासीं। फ़िलहालु रखूं था व्लॉग खे पेंडिंग में। खुशबू माशाल्लाह दोस्तों, फाइनली असां जेको आहे त जुमे नमाज़ जे लाइ रेडी जी जुमे नमाज़ जी तरफ़ वञूं पिया। असल में मां व्लॉग बसि जेको आहे त पेंडिंग में रखियो फील्ड में इन करे त ख़ासि कमकार न हुयो फील्ड में, बसि थोरो कमकार हुयो जेको तव्हां सां शेयर कयोसीं। बसि हाणे मां वञी रहियो आहियां नमाज़ जी तरफ़। इंशाल्लाह नमाज़ पढ़ी करे उतां फारिग थी करे वरी बाद में इंशाल्लाह तव्हां सां व्लॉग में लाज़मी शरीक थींदासीं। फ़िलहालु असां नमाज़ जे लाइ व्लॉग खे पेंडिंग में रखूं था। दोस्तों जी तो माशाल्लाह अॼु असांखे काफ़ी कमकार हुयो, इन जे करे तव्हांखे व्लॉग में न ॾेखारे सघियासीं। नंढी का शादी आहे मुंहिंजे मामे जी, उन जे करे जेको असां हुते बिज़ी आहियूं कमकार में, बसि तव्हां व्लॉग में न अची सघियासीं। इन जे करे माज़रत दोस्तों। जुमे नमाज़ हलिया त उहे व्यू तव्हांखे ॾेखारियासीं, उन खां बाद जा व्यू तव्हांखे न ॾेखारियासीं। इन जे करे माज़रत दोस्तों। बसि अॼु जो व्लॉग जेको आहे उहो असां कंदासीं हिते एंड। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां हाज़िर थींदासीं। फ़िलहालु मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। सिंध सलामत साथ सलामत। असां कमु करे रहिया आहियूं, पोयों तव्हां ॾिसी रहिया हूंदव इहे बि खटा वग़ैरह कढण जो रवाज़ आहे ॿाहिरि जो, असां उहे कढूं पिया। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, वरी सुभाणे व्लॉग।